लिकड़ जी का जाए कान्हे छो त दुनिया जे अंदर तवज्जो दुनिया जे अंदर जेडी मल डोह कंदो होए दुनिया का लिकंदो होए मां रब का को न डिजंदो होए रात जो चोरी करण पे वनी चवी पियो त घर धणी न जागे कंहिंजो माल खाइण पियो वनी चवी पियो त मालिक न ॾिसे को डोह करण पियो वनी चवी पियो बाबो न ॾिसे मुंहिंजो रब तो फरमाए जेके निंड करण वारा हुया उन्हनि खां टिजी पियो जेके निंड कान ईंदी आ ला ताख़ुज़ुहु सिनतु वला नौम अल्लाह फरमा निंड त परे जी गाला जेके हिकड़ी झलकी भी न ईंदी आ उन खां को न पियो डिजी अल्लाह फरमायो पहिरीं दुनिया खां पियो डिजी मां अल्लाह खां न पियो डिजी कल्ला ला वज़र अॼु मां अल्लाह ऐलान थो कयां तू लिकण जी जाइ थो ॻोल्ही मां रब चवां थो त काई लिकण जी जाइ नाहे ऐ मुझा दोस्त गौर कर रात जो दुनिया का लिकी करे डोह करण वारा सोच मत सुभाणे कयामत में शर्मसार थियणो पवे हिकड़े मिनट जे लाइ ऐ मुझा दोस्त सोच त सही रात जो डोह करण ला निकरंदा हूं केड़ो XYZ जेको भी डोह आ दिल में ख्याल होंदो आ बाबो न दिसे अम्मा न दिसे छो न दिसे उस्ताद न दिसे चाचो न दिसे मामो न दिसे उस्त गोठ जो मुअज़्ज़िज़ न दिसे छो न दिसे दुनिया में ख्वारी थींदी हिकड़े मिनट ला तवज्जो कर इन दुनिया जे अंदर जह डोह के हिकड़े माण्हू का लिकायूं था त हिन डोह जी खबर न पवे त जिया ख्वारी न थे उन कयामत जे मंजर के आडो रख जिते हिकड़ो माण्हू को न हुंदो उते अणखुट मखलूक हुंदी ऐ डोहन जो परचो गिचीअ में हूंदो ॿुधाए त दुनिया ॾिसंदी आ कान ॾिसंदी ऐ इंसान गौर कर अॼु हिकड़े खां लिकण वारा अल्लाह तू फरमाए यौम तुबुल सराइर अॼु हिते डोह लिकण वारा उते लिकण वारो कुछ भी न हूंदो अॼु हिते डंडे जे ज़ोर ते पाण डोहीअ खे बेडोही साबित कराइण वारा अल्लाह तो चए फमा लहू मिन कुव्वतिन वला नासिर रब तो चवे उन ॾींहुं तुंहिंजो छा थींदो जंहिं तुंहिंजा नौकर भी कोन हूंदा तुंहिंजा पुलिस वारा भी कोन हूंदा तुंहिंजी कुर्सी भी कान हूंदी तुंहिंजो पावर भी कोन हूंदो तुंहिंजी ताक़त भी कान हूंदी अल्लाह फरमाए हिते ताक़त ते सभु कुझु लिकाए रहियो आहे लेकिन उन ॾींहुं सभु तुंहिंजो चिटो कंदो वेंदुसि फमा लहू मिन कुव्वतिन वला नासिर क़यामत जे ॾींहुं मां अल्लाह तोखे को मददगार भी कोन ॾींदुसि तो वटि ताक़त भी कान हूंदी उन ॾींहुं ताक़त भी तुंहिंजे रब वटि हूंदी त मदद मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर वटि हूंदी हा मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उन ॾींहुं भी पंहिंजे पाछे हेठो लिकाईंदुसि मौला कंहिंखे लिकाईंदे अल्लाह फरमाए इला रब्बिक यौम इज़निल मुस्तक़र खोलियो कुरान हो मुझा दोस्तों रब जो कुरान खोलियो अल्लाह जे सुने कुरान करीम के खोलियो वरी तो पढ़ा तो अल्लाह फरमायो यक़ूलुल इंसान यौम इज़िन ऐनल मफर इंसान उन ॾींहुं लिकण जी जाइ ॻोल्हींदो कल्ला ला वज़र काई लिकण जी जगह न मिलंदी अल्लाह ताला फरमाईंदो इला रब्बिक यौम इज़निल मुस्तक़र मुझे बेनियाज़ रब फरमायो लिकण जी जाइ आहे पर बेहद नाहे जंहिं तोखे पैदा कयो आ उन परवरदिगार वटि मौजूद आ ऐ मुझा मुसलमान भा अखियूं खोल छाते तुंहिंजो असांजो दिमाग़ ख़राब थियो आहे छाजे करे मुंहिंजा दोस्त तूं असां ईअं थिया आहियूं मुंहिंजो रब फरमाईंदो उन ॾिहाड़े मां ऐलान कंदुसि कहिड़ो ऐलान कंदुसि युनब्बउल इंसान यौमइज़िन बिमा क़द्दम व अख़र अल्लाह फरमाए तो जेकी कुछ करे आयो है वो भी आडो दींदो मई
जेकी खणी आयो है ओहो बि आॾो ॾींदो मैं युनब्बउल इंसान ऐ इंसान चिट्टो करे ॾींदो मैं यौमइज़िन क़यामत जे ॾिहाड़े बिमा क़द्दम व अख़र जेको खणी आए उहो बि आॾो छॾींदो मैं जेको पोयों गुल पोखे आयो आ उहे बि मां रब आॾो कंदो मैं जेॾी महिल सभु कुझु तुंहिंजे आॾो हूंदो पोइ ॿुधाए त शर्म खां कंधु कीअं झुकी वेंदो। मुझो रब तो फरमाए तवज्जह त कर मुझा दोस्त मुझो अल्लाह तो फरमाए ऐ मुझा बाना जे न तो में इंसानियत हुजे ऐ मुझा बाना तो हिकड़ो तसव्वुर त कर त अगर मां अल्लाह ज़ाल जो पर्दो मर्द जे आॾो परे करे छॾिया उहे ज़ाल मुड़सु ज़िंदगी गुज़ारे सघनि था। अगर मां अल्लाह पीउ पुट जो पर्दो यानी पुट जा ॾोह अपे जे आॾो खोले छॾिया त हो पीउ पुट ज़िंदगी कोन गुज़ारे सघनि। मुझो अल्लाह तो फरमाए सत्तारुल उयूब मां अल्लाह जी ज़ात आ इन दुनिया में ठकींदड़ हां ठकींदो में लेकिन अल्लाह फरमातो क़यामत जे ॾिहाड़े सभु पधरो कंदो सही। ऐं मुंहिंजा बाना जेकर उन क़यामत जे ॾिहाड़े जो डपु रखंदे त मां रब थी वाइदो थो कयां व अम्मा मन ख़ाफ मक़ाम रब्बिही व नहल नफ्स अनिल हवा। अॼु जेकॾहिं दुनिया जे अंदरि उन ॾींहं खां टिजंदे त सुभाणे मूंखे पंहिंजे रब जे आॾो हाज़िर थियणो आहे मूंखे पंहिंजे अल्लाह जे आॾो जवाबु ॾियणो आहे मूंखे अल्लाह जे आॾो पीहणो आहे। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए जेकॾहिं उहो तसव्वुर करे ज़िंदगी गुज़ारींदे फ़इन्नल जन्नत हियल मअवा मां रब तो चवां त जन्नत